नाज़िम सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ आर्मी स्कूल साने शहीदन के लफ़्ज़न जी भेटा पेश कई है। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सोल्तकारनि सां का बि नरमी न थींदी। रियासत ख़िलाफ़ हथियार खणंदड़नि सां ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। वज़ीर आज़म शहबाज जी चयो आहे त ॾिखोड़ींदड़ वाक़ियो क़ौम लाइ आज़माइश हो। दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदियूं। बेहतर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि साने शहीदन के खिराज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त दहशतगर्दनि जो इंसानियत सां को बि तालुक न आहे ऐं न ही उन्हनि जो को मज़हब आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ आर्मी स्कूल साने शहीदन के लफ़्ज़न जी भेटा पेश कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सोल्तकारनि सां का बि नरमी न थींदी। रियासत ख़िलाफ़ हथियार खणंदड़नि सां ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ॾिखोड़ींदड़ वाक़ियो क़ौम लाइ आज़माइश हो। दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदियूं। बेहतर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि साने जे शहीदनि खे खिराज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त दहशतगर्दनि जो इंसानियत सां को बि तालुक न आहे ऐं न ही उन्हनि जो को मज़हब आहे।